पर शामिल कयूं था। कराची मां ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमण की रिपोर्ट मूजिब ओलह प्रेस क्लब कराची की जनरल बॉडी जो इजलास प्रेस क्लब के सदर असगर पातणी की सदारत में कोठायो वियो। इजलास का पहिरीं ओलह प्रेस क्लब के मेंबर ऐं सहाफ़ी फिदा हुसैन पंवर सां संदसि साले मरहूम अब्दुल मजीद पंवर के इंतकाल ते इज़हार ताज़ियत कई वई। मरहूम के एसाल सवाब ऐं उन जी मग़फ़रत लाइ दुआऊं घुरियूं वयूं। इजलास की शुरुआत कलाम पाक की तलावत सां कई वई। इजलास की कार्रवाई खे अॻिते वधाईंदे मुख़्तलिफ़ एजेंडाउनि ते उहिदेदारनि ऐं मेंबरनि खां तजवीज़ूं वरितियूं वयूं। ओलह प्रेस क्लब के सदर असगर पातणी ऐं जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल अली मेमण पंहिंजे ख़िताब में चयो त सहाफ़ी जो कमु आहे मुआशिरे जी बुराइनि खे उजागर करण सां गॾु इलाइक़े जे बुनियादी मसइलनि ते स्टोरियूं ठाहिण ऐं इलाइक़े में बुराइनि जी निशानदेही करण ऐं उन्हनि जे हल लाइ पाण पतोड़ण। ओलह प्रेस क्लब की टीम हमेशह कराची के पुठिते पयल ॿाहिराड़ियुनि वारनि ॻोठनि की मालिकी कई आहे ऐं उन्हनि जे मसइलनि खे आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे ऐं हाणे बि हू पंहिंजे सहाफ़ती फर्ज़नि खे निभाईंदे मिसकीन मारूड़नि सां गॾु बीठल आहे। ओलह प्रेस क्लब के जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल अली मेमण जो वधीक चवणो हुयो त सहाफ़ी जा दोस्त घटि ऐं दुश्मन ज्यादा हूंदा आहिनि। सहाफ़ी जो कमु आहे आईनो ॾेखारण। जॾहिं कंहिं मंशियात फिरोश या कंहिं करप्ट कामोरे के ज़ालिम वडेरे के करप्ट पुलिस अफसर या कंहिं सरकारी मुलाज़िम लाइ लिखे थो या आईनो ॾेखारे थो त उहे सभु उन आईने में पंहिंजो ख़ौफ़नाक चेहरो ॾिसी डिॼी उन सहाफ़ी जा दुश्मन थी वञनि था। पोइ उन हक़ सच ते हलंदड़ सहाफ़ीअ मथां हमला कराईंदा। सहाफ़ियुनि मथां केतिरा बि ज़ुल्म कनि पर सहाफ़ी हक़ सच लिखण ऐं ॾेखारण खां कोन कीबाईंदो आहे। इजलास में ओलह प्रेस क्लब की पूरी टीम खे उहा ज़िम्मेवारी ॾिनी वई त अवां कराची के ॿाहिराड़ियुनि वारनि इलाइक़नि जे ॻोठनि जी मालिकी ऐं उन्हनि जे बुनियादी सहूलतुनि खां महरूम तबक़नि जी निशानदेही कनि ऐं उन्हनि पुठिते पयल इलाइक़नि जा दौरा करे हिकु सर्वे रिपोर्ट जारी कनि त जीअं उन्हनि जे मसइलनि खे हल करण लाइ के अमली कदम खणजनि। कराची के ॿाहिराड़ी वारा ॻोठ मुकमल बुनियादी सहूलत खां महरूम आहिनि, जिथे न तालीम जो को मयार आहे, न बिजली, न गैस, न का पीअण जे लाइ साफ़ पाणी, का डिस्पेंसरी, न ई को साफ़ पाणी मिठो आहे। सेवरेज सिस्टम नाकारा बणियल, गटरनि जो गंदो पानी तलाउ वांगुरु हली रहियो आहे, जंहिंजे करे गंदगी जा ढेर लॻल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जनम वरितो आहे। हिन कहर जहिड़ी गर्मीअ में बि हितां जे चूंडियल नुमाइंदनि जंहिंमें MPA MNA न ई टाउन इंतज़ामिया को तहरक वरितो आहे, माण्हुनि लाइ का बि रिलीफ कैंप न क़ाइमु कई वई आहे। ओलह प्रेस क्लब जा सहाफ़ी अवाम जे ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि खे हल कराइण लाइ चूंडियल नुमाइंदनि सां मुलाक़ातूं कनि ऐं उन्हनि खां सुवाल कनि त छा हिते रहंदड़ माण्हू इंसान न आहिनि, छा हुननि अवां खे वोट न ॾिना आहिनि, हिननि जी तकलीफ़ुनि जो अज़ालो छो नथो कयो वञे। उमीद कजे थी त सहाफ़ी पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदा। इजलास में सदर असगर पातणी, नायब सदर आदम सुरीलो, जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल अली मेमण, जॉइंट सेक्रेटरी मंसूर चांडियो, खजानची नज़ीर वधियो, ऑफिस सेक्रेटरी महमूद पातणी, इकबाल खासकेली, सरदार खान मंगसी, मीर मूसा चना, मोहम्मद हनीफ शेरानी, यार मोहम्मद रिंद, नजीब अहमद खासकेली, फिदा हुसैन पंवर, गुलाम मुस्तफ़ा पातणी, कारी मुमताज़ हुसनी, मेरुल्ला मुगेरी ऐं ॿिया शरीक हुया।